बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे हिकु मुद्दत ताईं हिन दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे। दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर ज़िंदगी आहे। उन दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे खोड़ सारियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं इंसान ते अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां आज़माइशूं, मुसीबतूं, तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि। तॾहिं इंसान जे ज़हन में हिकु सवाल ईंदो आहे त इहे तकलीफ़ूं, मुसीबतूं, आज़माइशूं छो अचनि थियूं, इन्हनि जो छा मक़सदु आहे। त मुंहिंजा दोस्तो ऐं भाइरो, इन सवाल जो जवाबु सुनन अबी दाऊद जी हदीस नंबर 3090 में मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पंहिंजे कंहिं बाने खे को मक़ाम ऐं मर्तबो ॾियणु चाहे थो, पर उन इंसान वटि अहिड़ो अमल नथो हुजे जंहिं अमल जे सबबु उहो इंसान उन मक़ाम मर्तबे खे पहुची सघे, तॾहिं अल्लाह ताला उन इंसान ते टिनि तरहनि जूं आज़माइशूं मोकिलींदो आहे। टिनि तरहनि सां अल्लाह ताला उन इंसान खे आज़माईंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन या त उन इंसान खे उन जे जिस्म में आज़माईंदो आहे, यानी उन जे जिस्म में का तकलीफ़ ऐं बीमारी ॾेई उन खे आज़माईंदो आहे, या अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे उन जे औलाद में आज़माईंदो आहे, या अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे उन जे माल में, दौलत में, मिल्कियत में आज़माईंदो आहे। पोइ जॾहिं इंसान उन आज़माइशनि ते सब्र करे थो, इहो सब्र बि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां इंसान खे तौफ़ीक़ मिले थी। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे उन आज़माइश ते सब्र करे जी तौफ़ीक़ ॾिए थो। ऐं जॾहिं इंसान सब्र करे गिने थो त अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे उन सब्र जे बदिलां अल्लाह रब्बुल आलमीन वॾो मक़ाम ऐं मर्तबो ॾिए थो। इन मक़ाम ऐं मर्तबे ते इंसान उन सब्र जे सबबु पहुची सघे थो। त आज़माइश जो मक़सदु इहो आहे जे अल्लाह ताला इंसान खे कॾहिं कॾहिं आज़माए ऐं उन्हनि खे वॾे मक़ाम ऐं मर्तबे ते पहुचाए थो। यादि रखो, हदीस में त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इएं फरमायो त आई हमेशा अल्लाह रब्बुल आलमीन खां आफ़ियत घुरो, आज़माइश न घुरो, हमेशा आफ़ियत घुरो। पर जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां का आज़माइश अची वञे त उन आज़माइश ते ईमान रखी करे उन आज़माइश ते सब्र करो। अल्लाह रब्बुल आलमीन उन आज़माइश जो अव्हांखे ज़रूरु सवाब ऐं बदिलो ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे।